वेठा हो पंहिंजो कारोबार हलायो पिया तव्हां सभिनि खे हिन भलारे ॾींहं जी महबूब मदीने वारे साईं ताजदारे मदीना हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जूं किरोड़ मुबारकूं जो अॼोको ॾींहुं उन ख़ुशि नसीब हस्ती जो ॾींहुं आहे जंहिं हस्तीअ जे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताणी अल्लाह तबारक व तआला जा जेके भी पैगंबर हिन दुनिया जे तख़्त ते आया हर हिकिड़ो इहो ई गवाही ॾींदो आयो हर हिकिड़ो इहो ई शाहिदी ॾींदो आयो दुनिया जे तख़्त ते हिकिड़ो अहिड़ो पैगंबर ईंदो दुनिया जे तख़्त ते हिकिड़ो अहिड़ो मबूस ईंदो नबी जो असां पंहिंजी शरीयत छॾे करे पंहिंजा किताब छॾे करे उन ते ईमान बि आणींदासीं ऐं हुन जी मदद बि कंदासीं। तौरात बि इहा गवाही ॾिनी, ज़बूर बि इहा गवाही ॾिनी, इंजील बि इहा गवाही ॾिनी छो त तौरात में ज़बूर में जेके निशानियूं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मौजूद हुयूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत जेके पढ़ियूं हुयूं उन्हनि उम्मतनि जी इहा ख़्वाहिश हुई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी इहा ई ख़्वाहिश हुई ए मुंहिंजा रब जेकॾहिं उन महबूब खे मबूस फरमाई जेकॾहिं मुंहिंजी उम्मत में मबूस थियो उन जो नूर ज़ाहिर थियो त मां पंहिंजो तौरात बि छॾे ॾींदुमि पंहिंजी शरीयत बि छॾे ॾींदुमि पंहिंजो अहकाम बि छॾे ॾींदुमि ऐं तुंहिंजे महबूब जे मथां ईमान बि आणींदुमि उन जी बैअत बि कंदुमि चओ सुभान अल्लाह आदम के सरकार की आमद मजदार की आमद ताजदार की आमद मक्की की आमद छोटन भलारे महबूब जो मिलाद आहे ए सुन्नीतों के दावत आहे फल्लज़ीना आमनू जन शख्सन ईमान आंदो फसरूहु फल्लज़ीना आमनू फअज़रूहु वनसरूहु ऐं जंहिं उन जी मदद कई जंहिं उन जी तौक़ीर बयान कई जंहिं उन महबूब जे मथां ईमान आंदो जंहिं उन महबूब जी इताअत कई जंहिं उन महबूब जी फरमाबरदारी कई उहो कामयाब आहे। सुभान अल्लाह। छो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो मैं युति रसूल फ़क़द अता अल्लाह जंहिं अल्लाह जे महबूब जी इताअत कई उन ॼण मुंहिंजी पैरवी कई जंहिं अल्लाह जे रसूल जे हुकुम मञियो उन जी ताबेदारी कई उन जी शरीयत ते हलियो उन जे क़ौल ऐं फ़इल ते अमल कई ॼण त मूं अल्लाह तबारक व तआला जे हुकुम ऐं अहकामनि ते अमल कई। सुभान अल्लाह। आम न आहे ही महबूब आम न आहे ही महबूब उहा हस्ती आहे जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए मुंहिंजा महबूब असां दुनिया जे तख़्त ते तोखे हीअं न मोकिलियो आहे तूं जानवरनि जो बि रहमतल लिल आलमीन आहीं तूं पखियुनि जो बि रहमतल लिल आलमीन आहीं तूं हर इंसानी ज़ात जे लाइ रहमतल लिल आलमीन आहीं। सुभान अल्लाह। सरकार की आमद दिलदार की आमद ताजदार की आमद मद्दार की आमद यासीन की आमद मुज़म्मिल की आमद ताहा की आमद। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नौजवान वटां गुज़रियो उन नौजवान अर्ज़ कयो ए अल्लाह जा रसूल मूंखे बि ज़रो मोहब्बत जो मिली वञे मूंखे बि इश्क जो ज़रो मिली वञे अल्लाह जे पैगंबर अल्लाह जे रसूल हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो त इहो ज़रो तुंहिंजे लाइ बर्दाश्त न करे सघंदे इहो ज़रो वॾो आहे पोइ उन नौजवान अर्ज़ कयो ए अल्लाह जा रसूल मूंखे थोरो अधु मिली वञे नज़र मां जॾहिं उनखे अधु मिलियो अल्लाह ताला जे हुकुम सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी जॾहिं उनखे उहो ज़रो मिलियो त उहो चपलनि में वञे ऐं झंडनि में वञी नचण लॻो। सुभान अल्लाह। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॿिए दफ़े उतां गुज़रियो ॿिए दफ़े गुज़रंदा माण्हू खां पुछनि त किथे आहे उहो नौजवान माण्हू उनखे ॿुधाइनि था त उहो नौजवान चपलनि ऐं झंडनि में वञी नचे थो पियो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम वञे थो ऐं उन नौजवान ॾिसे थो उहो नौजवान पंहिंजी मस्ती में लॻो पियो आहे ऐं चपलनि में झुके थो छो त उनजे दिलि में इश्क़ मुस्तफ़ा आहे उनजे दिलि में इश्क़ मोहब्बत आहे खुदी को करे इतना बुलंद हर तकदीर की पहले खुदा खुद बंदे से पता करे त हकीकत क्या है हकीकत हिन हाल जी जे ज़ाहिर कजे ज़री लगे माठ मिरुनि खे त ॾूगर पवनि दरी भरनि वण भरी कीअं न उभरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान